दासी ओ शाम पढ़दासी उथंदे वेहंदे पढ़दासी नामे मोहम्मद नाम सुभान अल्लाह। मलक पढ़ने था चौ सुभान अल्लाह। ओ मलक पढ़ने था रब पढ़े थो सजो जहान जग पढ़े थो तोखे मुला तप चढ़े थो सुबुह पढ़ंदासीं थरो था न मच्छी दुरूद पाण सुभान अल्लाह। मच्छी दे हवाल तोखे बाहि थो नथी वठे मच्छी अर्ज कियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा महबूबा सोना सरदार मां तव्हां जे मथो दुरूद पाक पढ़ंदी आहियां बाहि खे कहिड़ी ताक़त आहे जो मुंहिंजे वेझो अचे सुभान अल्लाह ज़ोर सां महबूब अल करीम अल हुकुम फरमायो ओ मच्छी ओ दुरूद तो काथे ॿुधो सोना दरिया वञा पई तव्हांजो आशिक़ वञे पियो दुरूद पढ़ंदो मां ॿुधी यादि करे छॾियो दुरूद यादि जी साईं पढ़ नालो दुरूद माही मौलाए कायनात वेठा शेर खुदा महबूब जो बिरादर ओ मच्छी पढ़ मुझा सोना अली लिख सुभान अल्लाह जो दुरूद हिकिड़ो दफ़ो पढ़ंदो मुझे मदीने वारे